बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सॼी दुनिया में बेरोज़गारी जी जेका शरह आहे उहा वधंदी पई वञे। जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि वॾियूं वॾियूं दुनिया जूं, उहे बि 2023 ताईं माण्हू नौकरियुनि मां फ़ारिग़ कनि पिया, छाकाणि त मुआइशी हालतूं जेके सॼी दुनिया जूं आहिनि किरोना खां पोइ उहे तमामु शदीद सुकड़जी वियूं आहिनि। सिंध जी हालत अञा बि ख़राबु आहे, छाकाणि त सिंध ते करप्ट हुक्मराननि जो टोलो क़ाबिज़ आहे, जंहिंजे करे जेके नौकरियूं आहिनि उहे धारियनि माण्हुनि खे मिलनि थियूं ऐं जेके असांजा हुनरमंद माण्हू आहिनि उन्हनि जी बि सरकारी या निजी गैर सरकारी इदारनि में एप्रोच कान्हे का, पहुच कान्हे का। उते बि जेके आहिनि उहे माफ़ियाऊं क़ाबिज़ आहिनि, जंहिंजे करे असांजो जेको हुनरमंद माण्हू आहे सिंध जो या पढ़ियो लिखियो आहे उहो वधीक सफ़र करे थो। हालांकि शदीद तंग हालतुनि जे बावजूद भी जापान, कैनेडा, नीदरलैंड उन्हनि पंहिंजा दरवाज़ा माण्हुनि जे लाइ खोले छॾिया आहिनि। पर हाणे इहो आहे त कहिड़ा माण्हू वेंदा ऐं कहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे। कैनेडा जे इमिग्रेशन जे वज़ीर जॉन फ्रेज़र हींअर ताज़ो हिकिड़ो ऐलान कयो आहे त कैनेडा तक़रीबन 2025 ताईं जेको आहे सो 15 लख माण्हुनि खे कैनेडा में दाख़िला जी इजाज़त ॾींदा ऐं उन्हनि में जेको अक्सरियत तबिको हूंदो उहो मिडिल क्लास माण्हुनि जो हूंदो ऐं उहे मुख़्तलिफ़ शोबनि में जेके मुहारत रखंदड़ हूंदा, क़ाबिल माण्हू हूंदा, उहे उन्हनि खे जॻह ॾींदा। 2023 में घटि में घटि 4 खां 5 लख माण्हू कैनेडा खे घुरजनि था पिया, जेके हर मकतबा फ़िक्र या हर शोबे सां वाबस्ता माण्हू आहिनि। पर हिननि खे जेका हिन वक़्तु ज़रूरत आहे, जेका नीड आहे, शदीद ज़रूरत आहे, उहा हेल्थ सां वाबस्ता आहे। जेके डॉक्टर्स आहिनि, नर्सिंग स्टाफ आहे या जेके हेल्थ सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि जिन वटि हेल्थ जूं डिग्रियूं आहिनि ऐं उहे हेल्थ सां मुतलक़ कमु करे रहिया आहिनि हेल्थ में, उन्हनि माण्हुनि जी बर्तानिया हिन खे कैनेडा खे वधीक ज़रूरत आहे। कैनेडा उन्हनि माण्हुनि खे नेशनलिटी बि ॾिए थी ऐं कैनेडा सॼी दुनिया जो हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो मुल्क आहे ऐं पुरकशिश मक़ाम आहे दुनिया जो, जिथे माण्हू वञण जी वॾी कोशिशि कनि था ऐं उते जी नेशनलिटी बि माण्हुनि खे थोरे अरसे में उन्हनि जे क़ाबिलियत जे बुनियाद ते उन्हनि खे मिली वञे थी। त आऊं सिंध में जेका हेल्थ में डिग्री रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी तमामु वॾी अक्सरियत सिंध में मौजूदु आहे ऐं उहा बेरोज़गार बि आहे। उहे निजी क्लिनिक ते जेको आहे सो प्रैक्टिस कनि था ऐं सिंध जो माण्हू जेको अॻे ई मरीज़ आहे, डिप्रेशन जो शिकार आहे ऐं डॉक्टर्स बि उन्हनि माण्हुनि सां रही करे इलाही जेको आहे सो डिप्रेशन जो शिकार थी विया आहिनि। त आऊं इहो मशवरो थो ॾियां सिंधी डॉक्टरनि खे त महिरबानी करे जेको आहे सो इंग्लैंड हिन जी बि कैनेडा वञण जे लाइ अप्लाई कनि। कैनेडा में डॉक्टर्स जी तमामु घणी नीड आहे ऐं उहो आसानी सां थी वञे थो। ख़तो किताबत आहे, ईमेल जे ज़रिए शयूं गूगल ते सभु मौजूदु आहिनि ऐं उन में को एजेंट बि इन्वॉल्व कोन्हे को। इहो आहे त जेकॾहिं कैनेडा में तव्हांजा के वास्ते वारा, के अज़ीज़, के दोस्त, के ॼाण सुञाण वारा माण्हू आहिनि, उन्हनि खां बि मदद वठो, उन्हनि खां रहनुमाई वठो ऐं जेके हेल्थ सां वाबस्ता माण्हू आहिनि असांजा उहे कोशिशि कनि कैनेडा वञण जी। ऐं कैनेडा खे ॿियनि बि मुख़्तलिफ़ शोबनि में तमामु घणी ज़रूरत आहे माण्हुनि जी, छाकाणि त उते जेके ॿारनि जी जेका पैदाइशी शरह आहे उहा तमामु घटि आहे ऐं जेके बुज़ुर्ग माण्हू आहिनि, पोड़ा माण्हू आहिनि, उन्हनि जो तइदादु तमामु वधी वियो आहे। उन करे उहे शायदि नौकरियूं छॾे रहिया आहिनि, रिटायरमेंट वठी रहिया आहिनि, कम बि न पिया कनि, जंहिंजे करे कैनेडा में हिकिड़ी खला पैदा पई थिए। उते इदारनि में माण्हू खपनि था, उन्हनि खे निज़ाम हलाइण जे लाइ माण्हू खपनि था ऐं उहे सभु मिडिल क्लास माण्हू आहिनि जेके उन्हनि खे घुरबल आहिनि। ऐं असांजे सिंध में खोड़ सारी बेरोज़गारी जेका आहे, असांजा जेके माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि, जिन में वॾी तइदाद जेका आहे उहा डॉक्टरनि जी आहे, बेरोज़गार डॉक्टरनि जी। उन करे उन्हनि डॉक्टरनि खे खपे त उहे जेको आहे सो वञनि ऐं कैनेडा जे लाइ अप्लाई कनि ऐं कैनेडा इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त जेके हेल्थ सां वाबस्ता माण्हू आहिनि उहे उन्हनि खे प्रायोरिटी ते जॻह मिलंदी। कैनेडा में तव्हां पंहिंजा बच्चा, पंहिंजो मुस्तक़बिल सेट करे सघो था, सिंध जे माण्हुनि जी मदद करे सघो था, छाकाणि त सिंध हिन वक़्तु मुकमल तौर ते मक़बूज़ा खितो बणिजी चुको आहे, जंहिं ते धारियुनि क़ौमुनि जूं वॾियूं जलगारूं आहिनि ऐं असांजा माण्हू जेके आहिनि उहे मुसलसल जेको आहे सो
बेरोज़गारी, बुख, बदहाली ऐं छाकाणि त असांजे माण्हुनि खे पिनण ते हेरायो पियो वञे, असीं बहितर आहे त मज़दूरी कयूं ऐं जेको आहे सो नंढड़ी मज़दूरी कयूं, वॾी मज़दूरी कयूं, पर पिनण खे तरजीह न ॾियूं त बहितर आहे। छाकाणि त असांजा हुकुमरान चाहिनि था, उहे पाण वॾा पेनू आहिनि। जेको हुकुमरान पंहिंजे पीउ जी क़बर ड्राहे, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह पंहिंजे पीउ जी क़बर ड्राहे, इमदाद वठे ऐं पीउ जी क़बर बि मेंटेन न कराए, उन मां तव्हां कहिड़ी चङाई जी उमेदु रखे सघो था। सो आउं सम्झां थो त सिंध जी बदतरीन हालतुनि मां निकिरण जे लाइ बहितर आहे त तव्हां दुनिया जी ॿियनि मुल्कनि ॾांहुं रुख़ कयो ऐं पंहिंजनि माण्हुनि जी मदद कयो। छाकाणि त सिंध इलाही मसइलनि में घेरियल आहे ऐं इलाही सारा मसइला आहिनि। ऐं सम्झां थो त उन जे लाइ असांजे दोस्तनि खे जेको आहे सो तयारी करणु खपे ऐं निकिरणु खपे। ऐं जेको आहे सो कैनेडा, जापान, नीदरलैंड, इंटरनेट जो ज़मानो आहे ऐं तव्हां सभु पढ़िया लिखिया आहियो, पंहिंजे बलबूते ते ई ॿाहिरि निकिरंदो। तव्हांखे हुकूमती सहारे जी का बि ज़रूरत न आहे। गवर्नमेंट त तव्हांखे मारे रही आहे। सिंध गवर्नमेंट सिंधी माण्हुनि जी नस्ल कुशी करे रही आहे, सिंधी माण्हुनि खे बर्बादु करे रही आहे ऐं करप्ट जेके जिन का फैक्ट्री न आणे सघिया आहिनि, जेके को कमु न करे सघिया आहिनि सिंध में, अॼु ताईं हिकिड़ो रोड न आहिनि ठाहे सघिया, उहे उन्हनि माण्हुनि मां तव्हां कहिड़ी तरक़ी जी उमेदु रखे सघो था। सो आउं सम्झां थो त दोस्तनि खे इन ते अमल करणु खपे ऐं कैनेडा जे लाइ उन्हनि खे जल्द खां जल्द मुख़्तलिफ़ फोरमनि जे ज़रिए अप्लाई करणु खपे ऐं पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल संवारणु खपे।